बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कहानी वीडियोज़ में खुश आमदीद। पेशे ख़िदमत आहे अॼु जी कहानी। दोस्तों, एक माण्हूअ पंहिंजे पुट खे ॿ पुराणा फाटल जोराब ॾींदे चयो, पुट, मुंहिंजे मरण खां पोइ दफ़नाइण खां पहिरें मूंखे जोराब पाराइजां। पुट चुप करे जोराब वठी रखिया। कुझु वक़्त खां पोइ उन माण्हूअ जो इंतकाल थी वियो। उनखे गुसुल ॾियण खां पोइ पुट फाटल जोराब खणी आयो ऐं चयो, मुंहिंजे पीउ जी ख़्वाहिश हुई त मरण खां पोइ मूंखे ही जोराब पाराए क़बर में लाहिजो। माण्हुनि चयो, इहो त सही कोन्हे। मुर्दे खे कफ़न खां अलावा को कपिड़ो नथा पाराए सघूं। पर पुट चयो, उहा बाबा जी वसियत आहे, आउं पूरी कंदुसि। ॻाल्हि एतिरी वधी जो आलिम खे घुरायो वियो त मसइलो हल करे। अञा उहो मसइलो हलियो पए त ओचितो हिकु माण्हू आयो। उन पुट खे चयो, तुंहिंजे पीउ मूंखे हीउ ख़तु ॾेई वियो हुयो ऐं चयो हो त मुंहिंजे मरण खां पोइ जॾहिं सभु परेशान हुजनि त मुंहिंजे पुट खे ॾिजां। पुट ख़तु वठी पढ़ियो। लिखियलु हुयो त, मुंहिंजा पुट, मरण खां पहिरियां इंसानु केतिरियूं मिल्कियतूं ठाहे थो, माड़ियूं, बंगला, गाॾियूं ऐं माल मिल्कियत गॾु करे थो, पर मरण खां पोइ पाण सां गॾु फाटल जोराब बि नथो खणी वञी सघे, त पोइ एतिरो गॾु करण जो कहिड़ो फ़ाइदो। उन करे दुनिया खां वधीक पंहिंजी आख़िरत जी फ़िकिर कजां ऐं माल जमा करण बदिरां सिर्फ़ु दीन जी ख़िदमत कजां।